अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम पोल सेंटर मां इस्लामाबाद स्टूडियो में मां सिकंदर हुलियो। अॼु असीं जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं उनखां तव्हां ख़ुदि टेलीविजन स्क्रीन ते मौजूदु हूंदे वाक़िफ़ थी चुका हूंदो। अॼु सॼो ॾींहुं इस्लामाबाद में ड्रामाई तब्दीलियूं ईंदियूं रहियूं। जनरल परवेज़ मुशरफ जी इस्लामाबाद हाई कोर्ट ज़मानत में वाधारो न कयो ऐं उनखां पोइ बाद में जनरल साहब जंहिं तरीक़े सां इस्लामाबाद हाई कोर्ट मां तमामु इंतिहाई राज़दारीअ सां ऐं तमामु वॾे प्रोटोकॉल में पंहिंजे घर चक्षज़ाद फार्म हाउस ते शिफ्ट थी वियो ऐं सॼो ॾींहुं उनखां बाद में हुनजी पंहिंजी वकीलनि पार्टी रहनुमाउनि सां ॻाल्हि ॿोल थींदी रही ऐं बाद में हुनजे क़बल ज़मानत खां अॻु में गिरफ़्तारी ऐं बाद में सुप्रीम कोर्ट जे अंदरि ख़ुदि हुनजी जेका दरख़्वास्त आहे वरी ॿीहर ज़मानत जे लाइ उहा पेश थी। इन्हनि समूरनि मामलनि ते असीं यकीनन ॻाल्हाईंदासीं, पर हीउ तमामु हिकिड़ो तारीख़ी मोड़ आहे ऐं तारीख़ी ॾींहुं आहे इलेक्शन 2013 जे अचण खां अॻु में त पाकिस्तान जो साबिक़ु सदर पहिरियों दफ़ो ऐं पाकिस्तान जो साबिक़ु आर्मी चीफ पहिरियों दफ़ो इन तरह सां किन कोर्ट आर्डर्स जे ज़द में आयो आहे ऐं हुनजे गिरफ़्तारी जो हुकुम जारी थियो आहे। हाणे ईंदड़ ॾींहंनि में ॾिसजे त जनरल मुशरफ जी हीअ जेका गिरफ़्तारी ऐं हीअ जेको सॼियूं ड्रामाई तब्दीलियूं आहिनि इहो कहिड़ो असरु थियूं हुजनि हुनजी पंहिंजी ज़ात ते, हुनजे पार्टी ते ऐं मुल्क जे सियासत ते, ख़ासि तौर ते इलेक्शन 2013 ते। इन्हनि समूरनि मामलनि ते असीं ॻाल्हाईंदासीं ऐं तफ़सील में ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु अॼु स्टूडियो में मौजूदु आहे मुल्क जो हिकिड़ो इंतिहाई नामियारो ऐं सीनियर सहाफ़ी सिंध जे अंदरि ऐं असांजे मुल्क जे अंदरि के तारीफ़ जो मोहताज न जनाब एजाज़ महर साहब। एजाज़ साहब महिरबानी जॉइन करण जी स्टूडियो में। वेलकम। अॼु सॼो ॾींहुं इस्लामाबाद ड्रामाई तब्दीलियुनि जी नज़र रहियो, कीअं था ॾिसो तव्हां हिनखे? बिल्कुलु ज़ाहिर आहे हिकिड़ी नई हिस्ट्री लिखिजे पई ऐं पाकिस्तान जे सियासी तारीख़ में हिकिड़ो अहम मोड़ आहे। मां सम्झां थो त इन सां पाकिस्तान जे अंदरि जमहूरी अमल खे मज़बूत थींदो, जमहूरी अमल ऐं उन जे तसलसल खे हिकिड़ी हथी मिलंदी। त अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि हिन मुल्क जी बदकिस्मती इहा रही आहे त आइन टोड़ींदड़नि खे त सल्यूट कया वेंदा, पर ट्रैफ़िक सिग्नल टोड़ींदड़ खे तव्हां पकिड़े उनखे ॾंड बि हणो था, उनखे सज़ा बि ॾियो था। त ही इस्लामाबाद हाई कोर्ट जो तमामु हिस्टोरिकल फ़ैसिलो आहे ऐं मूंखे शुरू खां जंहिं ॾींहं खां जनरल परवेज़ मुशर्रफ वापसि हिते आयो त इहा ई एक्सपेक्टेशन हुई त का न का हाई कोर्ट जेके हिन खे ज़मानतूं ॾींदियूं रहियूं आहिनि उबूरी ज़मानत, त उबूरी ज़मानत हिकिड़ो दफ़ो ॾिनी, ॿियो दफ़ो ॾिनी, उनखां पोइ ऑटोमेटिकली अल्टीमेट अंजाम उनजो इहो ई थियणो हो त गिरफ़्तारी जे हवाले सां उनजो जेको ऑर्डर थियो आहे। ऐं डेफिनेटली की हाणे हू गिरफ़्तारी ॾियण खां सवाइ ज़मानत बि क़ानूनी तौर ते नथो उनजो हक़दार न आहे, त पोइ उनजो तरीक़ो इहो ई थींदो डेफिनेटली की हुनखे घर में सब जेल करार ॾेई रखंदा त भई हाई सिक्योरिटी रिस्क आहे, तंहिंजे करे हिनखे कंहिं जेल में नथो रखी सघिजे, सो घर में रखंदा ऐं उनखां पोइ मे बी ॾींहं ॿिनि में उन जेको ज़मानत जे लाइ वरी नए सिरे सां इहो मामिलो थिए। त मां सम्झां थो त इन ते तव्हां रिएक्शन बि ॾिठो, मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जो हुजे या तजियाकारनि जो हुजे, उन्हनि में कंहिं बि जनरल मुशर्रफ जे फेवर में नाहे ॻाल्हायो ऐं सभिनी जो इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थो लॻे त पाकिस्तान में कानून सभिनी जे लाइ बराबरि हुजणु घुरिजे। उन जे लाइ इहो लाज़मी आहे। ख़ुदि अदलिया जे लाइ बि हिकिड़ो चैलेंज आहे त जंहिं तरीक़े सां तव्हां ॿिनि वज़ीर आज़म खे घुराए अदालत जे कटहरे में ऐं उन्हनि हिकिड़े खे त घर बीड़ो करे छॾियो ऐं ॿिए खे तव्हां जेको आहे नाअहल करार ॾिनो, सिर्फ़ु इन बुनियाद ते त हुन ते इल्ज़ाम आहिनि त हुन रेंटल पावर जे मामले में करप्शन कई आहे। त हीउ एॾो ठोस केस आहे, इन में गवर्नमेंट बि फासंदी। जेको अरिड़हीं तरमीम खां पोइ आर्टिकल 6 में जंहिं तरीक़े सां तरमीमूं कयूं वियूं आहिनि त उन में जेका बि धुर, चाहे उहा जुडिशरी हुजे या अदलिया गवर्नमेंट हुजे या एग्ज़ीक्यूटिव जी का बि इदारो हुजे, उहे जेकॾहिं इन मामले में कनि था सपोर्ट जेको आहे आइन टोड़ींदड़ जी, त उनखे सज़ा मिलंदी। पर हाणे आइन आर्टिकल 6 जी ॻाल्हि कई, इन जे अंदरि त बिल्कुलु इहो वाज़े आहे त जेको बि आइन टोड़े थो या उनजी मदद थो करे उहो आर्टिकल 6 जे दायरे में ज़रूरु ईंदो ऐं जेकॾहिं उनखे का बि सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट नथी कवर ॾेई सघे। पर उन आइन जे आर्टिकल 6 जे 3 पैरा में इहो बि आहे त पार्लियामेंट को हिकिड़ो डिटेल्ड प्लान ॾींदी त हीअं आर्टिकल 6 तहत ट्रेज़न जो जेको मुक़दमो आहे उहो दर्ज थी सघे थो। त असां ॾिठो त ॿिनि 2.5 सालनि में अरिड़हीं तरमीम जे पोस्ट फॉलोअप में उहो जेको पार्लियामेंट खे हिकिड़ो कानून पास करे आर्टिकल 6 खे सम्झाइणो हो, उहो मामिलो थी कोन सघियो। न, उनजो आहे, ॾिसो न, उहो तरीक़ेकार वाज़े थियल आहे त हाई ट्रीज़न जो जेकॾहिं कोई बि केस थींदो कॉन्स्टिट्यूशन खे एब्रोगेट करण वारो मामले में,
त उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वफ़ाक़ पाकिस्तान ई अदालत में वञी सघे थो, उहे ई धुर बणिजी सघनि था, आम शहरी या को ॿियो स्टेक होल्डर जेको आहे उहो नथो वञी सघे। त उन जे लाइ हिकिड़ो तरीक़ेकार वाज़ आहे। पर इन में हिकिड़ी फेवर मुशर्रफ खे इहा मिली सघे थी त अरिड़हीं तरमीम जेका पास थी आहे उहा बाद में आई, जॾहिं त हिन ते जेको केस आहे 3 नवंबर 2007 वारो, त इन खां पोइ जेकॾहिं केरु कंदो त उन में डेफिनेटली इहे सभु लपेट में अचनि था। त हिन वक़्त ताईं मां सम्झां थो त जेका सिचुएशन आहे उन में डेफिनेटली की गवर्नमेंट में बि केयरटेकर गवर्नमेंट जे लाइ सुप्रीम कोर्ट ख़ुदि चई छॾियो आहे त केयरटेकर गवर्नमेंट बि इन में धुर बणिजी सघे थी। सुप्रीम कोर्ट वाज़े अहकामात ॾिना आहिनि अटॉर्नी जनरल खे त वफ़ाक़ पाकिस्तान बाक़ाइदा फॉर्मल ऐं बाज़ाब्ता डिटेल जवाब जमा कराए त हू हिन केस खे कीअं प्रोसिक्यूट कंदा, बिल्कुलु लवाए रहिया आहिनि अॻिते पोइ थी। हा न, उन में सेक्रेटरी इंटीरियर जेको आहे उनखे चयो वियो आहे ऐं उहो जवाबु दाख़िल कंदो, जंहिंखां पोइ अदालत इन ते ॾींदी हिदायतनामो जारी कंदी। छो त अदालत पाण अज़सर जीअं सो मोटो वग़ैरह उन ते एक्शन नथी खणी सघे। जेके पुराणी जजमेंट आहे सिंध बार काउंसिल वारे केस में हाई कोर्ट उन सुप्रीम कोर्ट जी, उन ते अमल कराइण जे हवाले सां गवर्नमेंट खे डायरेक्टिव इशू कंदी त भई तव्हां हिन ते इहे प्रोसीडिंग्स इनिशिएट कयो, ऐं पोइ डेफिनेटली वरी मामिलो ईंदो अदालत में ई ऐं उहो केस हलंदो। इहो बि तय न आहे त जेका हुकूमत फ़ैसिलो करे थी त हाई कोर्ट में केस थी मोकिले या डायरेक्ट सुप्रीम कोर्ट में थी मोकिले, ऐं उनखां पोइ ट्रायल थींदो प्रॉपर, ट्रायल खां पोइ वरी। अच्छा, ट्रायल में सभु छा थो थिए त वक़्तु साबित कंदो, पर तव्हां हिकिड़ो असांखे इहो थोरो रनमाई कयो ऐं ॿुधायो त हीअ जेको हिकिड़ी वॾी थियरी जी ॻाल्हि पई हले त जनरल मुशर्रफ खे पाकिस्तान वापसि आणण में इंटरनेशनल गारंटीअर्स जो किरदारु आहे, जंहिंमें सऊदीया जो ख़ासि रोल आहे, ऐं मुल्क जूं ॿ वॾियूं मुख्य पार्टियूं जीअं मसलन पीपल्स पार्टी चवंदी रही त मोहतरमा जे केस ते समूरा मुहरिक असीं या त मारे चुका आहियूं या जेल में, हिकिड़ो ई इब्सकांडर आहे मुल्क खां ॿाहिरि आहे। ऐं मियां साहब 12 अक्टूबर 99 वारो केस जेको दिलि में सांडियो आयो ऐं 12-13 साल हर माण्हू खे चवंदो रहियो त जॾहिं मौक़ो मिलियो त जनरल मुशर्रफ खे ज़रूरु अदालत जे कटड़ ॾे मानबो। हाणे ॿ मुल्क जूं उहे पार्टियूं ख़ामोश आहिनि कंहिं न कंहिं हवाले सां, ऐं हाणे वरी जनरल मुशर्रफ जॾहिं आयो आहे मुल्क जे अंदरि त तव्हां सम्झो पिया त हीअ मुल्क में वाक़ई NRO 2 थियो आहे इंटरनेशनल ताक़तुनि जे ज़रिए। ॾिसो, इन में जेतिरे क़दुरु मुंहिंजी मालूमात आहे उन मुताबिक़ त UAE गवर्नमेंट पीपल्स पार्टी खे परसू कयो ऐं सऊदी गवर्नमेंट जेको आहे उहो मियां नवाज़ शरीफ़ खे कयो त बाबा जनरल मुशर्रफ जी वापसी ते तव्हां शोर शराबो न कयो, ऐं उन जो हिकिड़ो पॉलिटिकल हद ताईं त तव्हां चई सघो था। बाक़ी जंहिं तरीक़े सां हिकिड़ी गारंटी थींदी आहे या का अहिड़ी अथॉरिटी हुजे, उहा अहिड़े क़िस्म जी मुंहिंजे नॉलेज में घटि कोन्हे। त उन कमिटमेंट जी हद ताईं त तव्हां ॾिठो त मुस्लिम लीग नून हुजे या पीपल्स पार्टी हुजे, हुननि प्ले डाउन कयो हुन सॼे मामले खे। पर हीउ जेको फ़ैसिलो हुयो त जनरल मुशर्रफ पाण जेको आहे उते अची बेज़ार थियो, जंहिं तरीक़े सां ऐं हुनजा जेके हमनवा हुया माण्हू जंहिंजी आवाम में को रूट्स कोन्हनि के, उहे हुनखे जेको आहे उकसाईंदा रहिया त तव्हां जेको आहे अचो ऐं तव्हांजी बदिला वॾो स्टेज तयारु आहे, सभु कुझु आहे, ऐं तव्हां अची इलेक्शन विड़ो त सॼो मुल्क में को वॾो इनकलाब अची वेंदो। मां सम्झां थो उनखे जनरल मुशर्रफ साहिबु अंडर एस्टिमेट कयो ऐं मिसरीड कयो इन सॼे शइ खे, ऐं मिसकैलकुलेट कयो। त तव्हां ॾिठो त MKM वारा बि हुन सां गॾु कोन बीठा, इवन हिकिड़ी सीट ॾियण जे लाइ बि हुननि जवाबु ॾेई छॾियो त मथां वरी 4 सीटूं चई हल्कनि जी रद्द थियूं। बिल्कुलु, अंदर बि मामला थिया डेफिनेटली। त उहो बि हिकिड़ो मामिलो हुयो, उनजे ख़िलाफ़ बि डेफिनेटली हू अपील में वेंदो। बहरहाल इन में ख़ुदि आर्मी जे लाइ वॾो हिकिड़ो चैलेंज आहे। ऐं हाणे ॾिसणो इहो आहे त जनरल मुशर्रफ जंहिं तरीक़े सां इस्लामाबाद हाई कोर्ट में इहा प्ली वरिती त भई उनजे वकील जेका ॻाल्हि चई आहे त जजनि खे नज़रबंदि करण जो हुकुम जनरल मुशर्रफ न ॾिनो हुयो, उन वक़्त जे प्राइम मिनिस्टर ॾिनो। हाणे उन वक़्त जो प्राइम मिनिस्टर शौकत अज़ीज़ हुयो, उहो मुल्क खां ॿाहिरि आहे, ऐं कैबिनेट पूरी जो डिसीजन हुयो, ऐं उन में इंटीरियर मिनिस्टर जो की रोल हुयो। त हाणे उन दौर में जेको आहे तव्हां इंटीरियर मिनिस्टर, पोइ इहो त जाम वॾो पिंडोरा बॉक्स खुलंदो डेफिनेटली। उन सां गॾु साहब चवंदो रहियो आहे त हिन जे अंदरि जिन जिन माण्हुनि एड कयो, अबेट कयो, कोलेबोरेट कयो, मदद कई, उन्हनि समूरनि जी कहाणी खुलणु घुरिजे। उहो सही आहे, पर टेक्निकली अरिड़हीं तरमीम जेको आहे जीअं मूं सवेर चयो त उहा बाद में पास थी आहे, त उनजो मे बी उन क्लाज़िस जो पर्टिकुलर क्लाज़िस जो उन ते शायदि इतलाक़ इन हवाले सां मे बी न बि थिए। पर इन खां वॾी जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त हींअर जेको सिटिंग आर्मी चीफ आहे जनरल अशफाक परवेज़ कियानी साहब, इहो उन वक़्तु ISI जो चीफ हुयो, ऐं ॿिया कोर कमांडर हुया,
सभु पोइ त तव्हां जेकॾहिं इहो खोलींदव पिंडोड़ा बॉक्स त पर एजाज साहब अरिड़हीं तरमीम खां अॻु में आर्टिकल 6 त इन शिकिल में हो ऐं तमामु महदूद हो, उन जे अंदरि इहो वाज़े हो त जेको बि आइन टोड़ींदो त उनखे हाई ट्रेज़न में मुक़दमो हलंदो, त उन ज़द में त जनरल मुशर्रफ त वरी बि ईंदो ई ईंदो, ऐं मे बी जिन उन सां कोऑपरेट कयो उहे शायदि न अची सघनि, जेका तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही। त जनरल मुशर्रफ जे त बचण जो को तरीक़ो ई कोन्हे को, पर हाणे ॾिसणो इहो आहे त ही जेको मामिलो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट जेको आहे मुशर्रफ प्ली वरिती आहे उते जनरल मुशर्रफ साहब, त आया वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ बि एक्शन थिए थो उन दौर जे शौकत अज़ीज़ जे लाइ, आया उन दौर जी कैबिनेट जे ख़िलाफ़ एक्शन थिए थो, आया उन दौर में जेके वेठियूं कोर कमांडर हुया या जेके इम्पोर्टेंट आर्मी में इंतज़ामी मशीनरी उन्हनि खे बि तव्हां खणो था, उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन थिए थो या नथो थिए, त इन सां हिकिड़ो वॾो ख़तरो इहो पैदा थो थिए जेकॾहिं अदालत इन मामले खे इन तरीक़े सां खणी थी वञे ऐं इन्हनि सभिनी माण्हुनि खे करे थी, त उन सां त इलेक्शन जे लाइ बि हिकिड़ो ख़तरो पैदा थी पवंदो ऐं इहो बि ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त थी सघे थो पोइ ॻाल्हि हिते न रुकिजे। अच्छा सभु इलेक्शन ते अचूं था, पर हिकिड़ी जेका तव्हां आर्मी जी ॻाल्हि कई, इन जे अंदरि आर्मी चवनि था त मुल्क जे अंदरि ख़ुदि हिकिड़ो वॾो गारंटीयर आहे जनरल मुशर्रफ जे लाइ, तव्हां ॾिठो जेके कमांडोज़ जी मौजूदगी आहे, SSG कमांडोज़, ख़ुदि रेंजर्स जो जेको हुन सां गॾु स्कॉट गॾु आहे, त हिकिड़े लिहाज़ खां आर्मी हुनखे प्रोटेक्ट न करे रही आहे पंहिंजे तौर ते। ॾिसो उन में रेंजर्स वारा त आहिनि हुन सां गॾु, ऐं ॿिया रिटायर्ड जेके SSG जा हुन जा पुराणे दौर जा माण्हू हुया, ऐं ॿियो रिटायर्ड आर्मी चीफ जो हिकिड़ो पंहिंजो प्रोटोकॉल आहे, उनखे उहो मिलंदो आहे, तो गाॾियूं उन्हनि खे मिलंदियूं आहिनि, प्लस जेको आहे त प्रोटेक्शन मिलंदो आहे, गार्ड्स मिलंदा आहिनि। इन पैमाने ते त मुश्किल हूंदो आहे, इन पैमाने ते डेफिनेटली न हूंदो आहे, पर छो त हिकिड़ो ही हाई रिस्क पर्सनैलिटी बि आहे, हिनखे सिक्योरिटी थ्रेट तमामु घणा आहिनि, त उन सूरत में इहो स्टेट या गवर्नमेंट जी इहा ज़िम्मेदारी हूंदी आहे। ऐं इहो ई साॻियो चार्ज त आहे जनरल मुशर्रफ ते, त बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे जेको आहे उन इहो चयो त जेको साबिक़ वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ खे या चौधरी शुजात खे सिक्योरिटी हासिल हुई उन वक़्तु इलेक्शन में, उहा सिक्योरिटी जेको आहे न ॾिनी वई, जंहिंजे करे इहो थियो। त उन कोताही जी बेसिस ते ई त जनरल मुशर्रफ खे इन्हनि इन क़तल केस में जेको आहे त मुलज़िम नामज़द कयो आहे, त हिकिड़ी कोताही बरती पंहिंजे फ़र्ज़ खां, त इहो साॻियो चार्ज सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता जंहिं तरीक़े सां मुशर्रफ खे थ्रेट आहिनि, कुझु हुनजे ख़िलाफ़ को अहिड़ो एक्शन थी थो वञे विच में तालिबान या कोई बि स्टेक होल्डर या लाल मस्जिद वारा या कोई बि उनखे नुक़सानु पहुचाए थो, त ख़ुदा न ख़ास्ता जेको हुकूमत वक़्तु हूंदी इहो केस वरी उन जे ॻिची में पइजी सघे थो त तव्हां हुनखे एडिक्वेट सिक्योरिटी न ॾिनी। मतिलबु उहो सिक्योरिटी वारो सॼो हाण त ज़रूरु रहंदो। हीअ जेका तव्हां इलेक्शन जी ॻाल्हि कई, तव्हां सम्झो पिया त हीउ सॼो जेको मामिलो आहे अगरि एग्रेवेट थिए थो, आर्टिकल 6 जी कार्रवाई ईंदड़ 2-4 ॾींहंनि में अञा वधीक प्रोसिक्यूट थिए थी, त इलेक्शन ते हिन जो तमामु बुरो असरु पवंदो। डेफिनेटली पवंदो, पर इन में केयरफुली हलणो पवंदो अदलिया खे बि, ऐं ख़ुदि आर्मी बि हिकिड़ो हिन वक़्तु बैकफुट ते आहे ऐं डिफेंसिव बि आहे, ऐं उन लेवल ते जेको आहे त शायदि जनरल परवेज़ मुशर्रफ खे सपोर्ट बि न करे सघे, छो त हिन महिल जंहिं तरीक़े सां अदलिया आज़ादु आहे, मीडिया आज़ादु आहे, सिविल सोसाइटी जेको आहे उन काफ़ी इम्प्रूव थी आहे, त पॉलिटिकल पार्टीज़ इवन जेको आहे उन्हनि में हिकिड़ी सोच आई आहे त कंहिं बि डिक्टेटर जी सपोर्ट नाहे करणी। हालांकि तव्हां ॾिठो त पीपल्स पार्टी जे 5 सालनि जे दौरान काफ़ी अप्स एंड डाउन्स आया, ऐं उन में अहिड़ा मौक़ा कुझु ज़रूरु हुया जंहिंमें जेकॾहिं अपोज़िशन चाहे हा त कुझु बि थी सघे पियो। बिल्कुलु समूरी इवन मां त चवां उन में जमात इस्लामी खे बि मां क्रेडिट ॾींदुसि त मुनवर हसन साहिबु जॾहिं खां जमात जो अमीर थियो आहे त उन खां पोइ हुन जीअं रिवायती तौर ते असां ज़ियाउल जे ज़माने खां मियां तुफ़ैल जे दौर खां वठी जमात इस्लामी जूं पॉलिसीज़ ॾिसंदा रहियासीं, त मुनवर हसन साहिब जे अचण खां पोइ उहा जमात जेको आहे उहो डिफरेंटली बिहेव थी करे, उहो हिकिड़े बाक़ाइदा कॉमरेड के स्टाइल में उन्हनि जेको आहे काफ़ी फ़ैसिला कया, ऐं हुननि कुल्हो पंहिंजो फराहम न कयो, कंहिं न को मुज़ाहिरो कयो, न को एहतिजाज कयो, ऐं हुननि डिफरेंटली प्ले कयो। मां चवां इहा वरी डेवलपमेंट, बल्कि हाणे 2013 में बग़ैर कंहिं इतिहाद इलेक्शन में वञनि पिया। बिल्कुलु उन्हनि जो आहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां सीट एडजस्टमेंट मुख़्तलिफ़ इलाइक़े जे सतह ते उन्हनि जो, पर हिन वक़्तु मुल्की लेवल ते अलायंस को कोन्हे। बिल्कुलु अच्छा, सभिनी ॻाल्हियुनि ते खे कंटिन्यू कयूं था। टाइम थियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी असीं अचूं था जनरल मुशर्रफ जे हिन अॼु सॼे एपिसोड जो अॼोकी ॾींहं जो 2013 जे इलेक्शन ते हिकिड़ो असरु थींदो, त असां वरी वठूं था ब्रेक खां पोइ हुन ते ओपिनियन। नाज़रीन, वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर।
बैक नाज़रीन। एजाज साहब, जनरल मुशर्रफ जॾहिं पाकिस्तान आयो त हुन सिंध में लैंड कयो, कराची में, ऐं सिंध जे अंदरि तव्हां सम्झो पिया त हिकिड़ो त MQM जो अंदाज़ो हो असांखे बि माण्हुनि खे त शायदि MQM बैकअप कंदी, ऐं सिंध जे अंदरि जेको सिंधी माण्हू उनजी सपोर्ट एतिरी ज़्यादा न हुई, कुझु माण्हुनि सां गॾु हुया, त उहो कीअं पिया तव्हां सम्झो त उहो जेको हाणे अॼु जो ही वाक़ियो थियो आहे सॼो इस्लामाबाद में, त सिंध जे अंदरि का सपोर्ट जनरल साहब जे लाइ ईंदी जेका हुनजी जनम भूमि आहे? ॾिसो, उन्हनि फार्म त भरियो कराची जे हिकिड़े हल्के मां, ऐं इहो डिफेंस वारो इलाइक़ो आहे सॼो, इन में मोस्टली पढ़िया लिखिया वोटर आहिनि ऐं सिंधी बि इलाही आहिनि, पॉपुलेशन उते तमामु घणी आहे, ऐं कुझु पोर्शन ही बंस रोड वारो, आरामबाग वारो, ऐं इहो सॼो इन में उर्दू स्पीकिंग जी बि पॉपुलेशन आहे। त हुन ॼाणी वाणी इन सीट जो इंतिखाब कयो, पर उन जा फार्म रद्द थी विया, ऐं कर्नल मशहदी सेनेटर आहे MQM जो, उहो ऑन रिकॉर्ड हुन चयो त जनरल मुशर्रफ असांखे चयो हो त इन सीट ते तव्हां हिमायत कयो, पर MQM हुन जी हिमायत बज़ाहिर त कोन कई, ऐं जेके हुननि बयान ॾिना उन्हनि में हुन कोन कई, पर इहो वरी बि एक्सपेक्टेड हुयो त शायदि हिन जी एंड टाइम ते जेकॾहिं फार्म बहाल थी थो वञे त MQM वारा बि इन ई इंतज़ार में हूंदा त उनखां पोइ हू को फ़ैसिलो कनि। ऐं जनरल मुशर्रफ पाण बि एक्सपेक्ट करे पियो त कराची हिकिड़ो वॾो शहरु आहे ऐं हुनखे उतां सपोर्ट मिलणु घुरिजे, ऐं मे बी के MQM बि कुझु का हेल्प करे, त उहो उनजे जेको मां सम्झां थो जेका एक्सपेक्टेशन हुई उन मुताबिक़ जेको हुनखे वार्मली रिस्पॉन्स जेको आहे उहो न मिलियो। अच्छा, उहो त MQM जे हवाले सां पंहिंजी ॻाल्हि, पर एजाज साहब, जनरल साहब सां गॾु सिंध जे अंदरि सिंध जो सदर आहे आल पाकिस्तान मुस्लिम लीग जो सरदार गुलाम मुस्तफ़ा ख़ासकली, उहो असां सां टेलीफोन लाइन ते गॾु आहे, असीं ज़रा हुन खां पुछी वठूं त सिंध जे अंदरि छा सूरत हाल आहे। अस्सलाम वालेकुम सरदार साहब। वालेकुम अस्सलाम मुल्ला साहब। गुलाम मुस्तफ़ा साहब, इहो ॿुधायो त हीउ जेको अॼु इस्लामाबाद में ड्रामाई तब्दीलियूं थियूं आहिनि, जनरल साहब जी सां जेको कोर्ट जो मामिलो आहे, इनखे तव्हां उतां सिंध मां कीअं पिया ॾिसो? साईं, बिल्कुलु कोर्टूं हाणे वाकियूं थियनि पियूं, ऐं नज़रनि वारी कोर्ट नज़र अचे थी, छो जो हिकिड़े माण्हू खे कोर्ट ऑफ लॉ में हो पंहिंजी ॾिसो त गुज़ारिश हुई आहे त हिकिड़ो माण्हू पंहिंजी सिर त हथु खणी हिते आयो आहे, सिलेंडर कयो आहे, हो इंसाफ़ वठणु आयो आहे पाकिस्तान में। अगरि जेकॾहिं हुनखे कहिड़ी ज़रूरत हुई दुनिया में ऐश इशरत करे सघे पियो, हू सिर्फ़ु पाकिस्तान जी क़ौम लाइ, पाकिस्तान जे इदारनि लाइ, पाकिस्तान जी अवाम लाइ हिते आयो आहे। पर सरदार साहब हिते इस्लामाबाद में इंप्रेशन इहो आहे तव्हां जहिड़ा जेके हुनजा साथी ऐं दोस्त आहिनि, उन्हनि हुनखे शायदि घणियूं एक्सपेक्टेशन्स ऐं उमीदूं ॾियारियूं जंहिं करे जनरल साहब पाकिस्तान आयो। ॾिसो, हुन सां उमीदूं अॼु बि पाकिस्तान जे 18 करोड़ मां वॾी हिकिड़ी अक्सरियत हुन सां गॾु आहे, ऐं कराची में 11 में जेको जलसो 8 जनवरी ते थियो उन में बि लाखों माण्हुनि जो अचणु, हिन वक़्तु एयरपोर्ट ते बि हज़ारे सिंधियुनि जो अचणु इहो साबित करे थो त उहे माण्हू उहे आया आहिनि जेके हिन जे लाइ मरण ऐं मारण लाइ तयारु हुआ। छो जो इहा आम ॻाल्हि हुई त बॉम्ब ब्लास्ट थींदो, सुसाइडर ईंदो, फायरिंग थींदी, ट्रैक्टर हमला थींदा, उन जे बावजूद जेके माण्हू आया आहिनि उहे हिन जे लाइ मरण लाइ आया हुआ। सिंध में सरदार साहब असीं ॾिठो आहे तव्हां खां सवाइ त ॿियो अहिड़ो को बि पॉलिटिकल माण्हू ऐं नालो हुन सां गॾु न आहे। ॾिसो, मां जेकॾहिं आहियां त मां हिकिड़ो होला मुस्तफ़ा न आहियां, मां सां 79 कबीला गॾु आहिनि, मां 79 कबीलनि खे लीड कयां थो, ऐं मुंहिंजो कबीलो बि पाकिस्तान में 80 लख खां मथे में रहे थो, त ही छा ख़ासि जो वोट ऐं कंहिं ॿिए जी इजाज़ भाउ दोस्त आहे, इजाज़ महर जे वोट ऐं ॿिए ख़ासि वोट में को फ़र्क़ु त न आहे, हुन सां हज़ारों लाखों माण्हू आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ कुझु न आहे ऐं गुलाम मुस्तफ़ा ख़ासि सां गॾु आहे त पोइ हुनखे तव्हां मुंहुं कर ॾियो न, तव्हां हुनखे कोर्ट हुनखे तव्हां अहिड़े क़िस्म सां यरगमाल बनाइण जी कोशिशि कई आहे कोर्टनि जे ज़रिए। न पोइ हाणे ख़ासकली साहब अगरि ख़ासकली साहब हाणे रद्द अमल में छा कंदा? करप्ट माण्हुनि खे बहाल कयो वियो आहे, सज़ा याफ़्ता माण्हुनि खे बहाल कयो आहे। परवेज़ मुशर्रफ जेको आहे सज़ा याफ़्ता न आहे, करप्ट न आहे। न ख़ासकली साहब हाणे रद्द अमल में तव्हांजी कहिड़ी पॉलिसी हूंदी आल पाकिस्तान मुस्लिम लीग? साईं, रद्द अमल अॼु तव्हां ॾिठो शाम जो तव्हांजी सिंधी चैनल ते सभिनी सॼी सिंध में बाहि भरी पई आहे। हिन वक़्तु लाड़काणे में मुज़ाहिरा थियनि था, दादू में मुज़ाहिरा थियनि था, किशोर में मुज़ाहिरा थियनि था, खैरपुर में मुज़ाहिरा थियनि था,
मीरपुर ख़ास में थियनि था, उमरकोट में थियनि था, सॼी हैदराबाद में थियनि था, सॼी सिंध में बाहि भरी वई। तव्हां चओ था ख़ासि कली साहिब त तव्हांजे कबीले जे जेके तव्हां ॿुधाया त 79 ख़बर न 69 कबीला जेके तव्हां लीड था कयो ऐं 80 लख तव्हांजे बिरादरी आहे त इन जी झलक त असांखे एयरपोर्ट ते जॾहिं जनरल साहिबु आयो त उन वक़्तु बि नज़र न आई ऐं जेकॾहिं सिंध में किथे बि 1 ॾेढ लख माण्हू निकिरी अचनि त सॼी सिंध ब्लॉक थी वेंदी त अहिड़ी का सिचुएशन त किथे कोन्हे। मुज़ाहिरो ठीकु आहे, उहे खणी तव्हांजा हमदर्द दोस्त हूंदा, उन्हनि किथे को टायर साड़ियो हूंदो, को एहतजाज कयो हूंदो, पर जॾहिं वॾो तइदादु तव्हां ॿुधायो था उन हिसाब सां उहो रिएक्शन त किथे बि नज़र न आयो आहे। एजाज मार साहब, तव्हां बिलीव कयो त एयरपोर्ट ते चौकी नंबर 4 खां वठी एयरपोर्ट तक रोड ब्लॉक हुआ, गाॾियूं हुयूं, सिंधी माण्हू हुया, उर्दू स्पीकिंग हुई ऐं हज़ारों माण्हू हुया एयरपोर्ट ते। ही ज़रूर असांजी मिसमैनेजमेंट थी आहे ऐं मीडिया जा कुझु चैनल पर्सनल हुननि वरितो आहे, अदरवाइज़ रिकॉर्ड ते आहे। एक्सप्रेस ऐं सिंधी चैनलनि ॾेखारियो आहे ऐं ॿियनि चैनलनि ॾेखारियो, हज़ारे माण्हुनि जो इस्तक़बाल थियो आहे। चलो ख़ासि कली साहिब, हाणे आईंदा तव्हांजी अॻिते कहिड़ी हिकमत अमली आहे? अगरि कोर्ट रूम तव्हांखे हिकमत अमली इहा आहे त असां धमाधम मस्त कलंदर करे छॾियो आहे ऐं जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ हिन इलेक्शन में न आहे त ताहिर कादरी साहिब अॻु में ई बाइकॉट में वियो आहे ऐं धरने ते वियो आहे ऐं एमक्यूएम वारा बि संजीदगी सां सोचनि पिया, एएनपी वारा संजीदगी सां सोचनि पिया। न, तव्हांजो मतिलबु आहे सरदार साहिब तव्हां ॿियनि लफ़्ज़नि में चओ पिया त की तव्हां सां इंसाफ़ न थियो, तव्हां बाइकाट कंदा इलेक्शन जो? न कंदासीं, असां उहा इलेक्शन थियण ई न ॾींदासीं। पोलिंग जॾहिं पोलिंग ते असां सिंध में धरना हणंदासीं। न, तव्हां इहो कीअं था चई सघो तव्हां मुल्क में इलेक्शन थियण न ॾींदा? तुम बि नहीं, ही नारो असां हणी छॾियो आहे। न, ख़ासि कली साहिब तव्हां इहो कीअं था क्लेम करे सघो तव्हां सॼे मुल्क में इलेक्शन थियण न ॾींदा? बिल्कुलु असां जी प्लानिंग आहे, असांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं असां गवर्नमेंट इलेक्शन ऐं नाहिल इलेक्शन कमीशन खे असां गुज़ारिश था कयूं त उहे इंसाफ़ कनि। अगरि परवेज़ मुशर्रफ हाराए पियो न, हे चवनि था कुझु न आहे, उहो गुलाम मुस्तफ़ा त हिनखे तव्हां हलनि ॾियो न, हिनखे तव्हां मुंहुं थियण ॾियो न। मां इदारनि खे रिक्वेस्ट कयां थो, उहो एजाज़ मार हमेशह हक़ ऐं सची ॻाल्हि कई आहे। अहिड़नि लेखकनि खे मां गुज़ारिश कयां थो त हिन माण्हू मां कहिड़ो ख़तरो आहे नवाज़ शरीफ़ साहिब खे, कहिड़ो ख़तरो आहे ज़रदारी साहिब खे। अगरि असां कुझु न आहियूं त असांखे मुंहुं करण ॾियो। चलो महिरबानी सरदार साहिब, असांखे गिरफ़्तार कयो पियो वञे, असांखे मांखे जेको आहे अलकायदा हिननि गोलियूं मोकिलियूं आहिनि इलेक्शन खां, असां मुंहुं नथा करे सघूं, असां पंहिंजे ईमान ऐं मुस्लमान हुअण जे नाते मुंहुं कयूं पिया। महिरबानी सरदार साहिब, तव्हां असांखे पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो ऐं असीं हिननि जेके बि डेवलपमेंट्स ते नज़र रखे वेठा आहियूं ऐं तव्हां सां वरी इनशाला वरी ॿीहर राब्तो कंदासीं। वरी महिरबानी। एजाज़ साहिब, सरदार गुलाम साहिब ख़ासि कली काफ़ी पुरउमीद आहे ऐं हू चए पियो त असीं सॼी सिंध में मुज़ाहिरा शुरू कया आहिनि ऐं इहो सिलसिलो वधंदो ऐं जे न त असीं शायदि जेको हुनजी ॻाल्हि मूंखे सम्झ में आई त इलेक्शन जो बाइकाट कंदासीं। इहो कीअं था तव्हां भायो हिन रिएक्शन खे ऐं अॻिते बाइकाट कंदा त 2013 जे इलेक्शन ते केतिरो असरु पवंदो? ॾिसो, मूंखे त सरदार साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ ईअं थो लॻे त न उर्दू में चवंदा आहिनि त न नओं मन तेल होगा न राधा नाचेगी। सो ॾिसूं हाणे पोइ राधा नचे थी या नओं मन तेल जो इंतज़ाम थिए थो या ख़ासि करे साहिबु करे थो वञे। त ॾिसो, ओवरऑल जेका का बि पॉलिटिकल पार्टी कंहिं बि हिन महिल ताईं जनरल मुशर्रफ जे हक़ में जेको आहे त ऐं एतिरो पंहिंजो पाण खे उहो आइसोलेशन में फील थो करे त जन माण्हुनि 8 साल 9 साल हिन जे इक़्तिदार में वेही मज़ा वरिता, चाहे उहे सिंध जा वॾेरा हुजनि या पंजाब जा चौधरी हुजनि या ख़ैबर पख्तूनख्वा जा खान हुजनि या बलोचिस्तान जा सरदार, जेका मिलिट्री जनता आहे उन्हनि बि त मज़ा वरिता आहिनि सां गॾु। बिल्कुलु, उन्हनि बि वरिता त उन्हनि मां कंहिं बि धुर जो इवन एक्स सर्विसमैन सोसाइटी जे हवाले सां तव्हां ॾिसो त जेके जनरल साहिबु चए पियो त जेके रिटायर्ड फ़ौजी आहिनि उहे बि लखनि जी तादाद में आहिनि, उन्हनि जी बि उनखे हिकिड़ी सपोर्ट आहे त उहा सपोर्ट बि नज़र कोन आई। इवन जॾहिं हिते इस्लामाबाद में बि हो या कराची में त किथे असांखे उहा शइ उनजी का अहिड़ी झलक नज़र न आई। त जंहिं तरीक़े सां जनरल साहिब जा क्लेम हुया उहे बि हिन महिल ताईं सही साबित न थिया आहिनि ऐं ख़ासि कली साहिबु जंहिं तरीक़े सां क्लेम करे थो सिंध में को बाहि भरी वेंदी, उहो बि ॾिसंदासीं त छा थो थिए हुते सूरत हाल। त जेसिताईं मतिलबु उहो अवामी रद्दमल त उहो त एयरपोर्ट ते नज़र आयो इस्तक़बाल वक़्तु ऐं ज़ाहिर आहे केतिरा माण्हू हुया। ॻाल्हि इहा आहे त अरबाब गुलाम चए पियो हज़ारे माण्हू आहे पर ज़रूरु चंद हज़ार पंहिंजा
वेलकम बैक नाज़रीन। एजाज़ साहब, ही जेको मुल्क जे अंदरि सिक्योरिटी जो प्रॉब्लम आहे ऐं ज़ाहिर आहे सॼे मुल्क में हमला थियनि पिया ऐं ज़हरी ख़ानदान ते होॾे अटैक थियो आहे खुज़दार में, बिलौर ते ही पेशावर में ANP जे कारकुन ते अटैक, पीपल्स पार्टी खुदि डिफेंस हुआ ऐं हाणे त कल्ह इमरान ख़ान जे घर ते हुनजे कारकुन तरफ़ खां हमिलो थियो आहे ऐं मथां वरी जनरल साहब जो ही जेको केस आहे, त ही सभु मामला तव्हांखे लॻे कोन पियो त हिकिड़ो मुल्क जे अंदरि अहिड़ो माहौल ठहंदो जंहिंमें इलेक्शन्स जे लाइ ॾुखी सूरत हाल थींदी? तमामु ॾुखी सूरत हाल आहे। पाकिस्तान में पहिरियों दफ़ो अहिड़ी सूरत हाल पैदा थी आहे जो जेको इलेक्शनरिंग हूंदी आहे या इंतिखाबी या चूंड जेको मुहिम हलाइबी आहे उनजो पैटर्न ई चेंज थी वियो आहे। अॻ में तव्हां ॾिठो जलसा जुलूस हर जाइ ते कैंडिडेट पाण वेंदा, उन्हनि जो हेड ऑफ द पार्टी जेको आहे उहो दौरा कंदो ऐं हिन दफ़े मियाँ साहब जेको आहे त उहो हेलीकॉप्टर बि हायर कयो, पर तव्हां ॾिठो त उनजी बि रिस्ट्रिक्शन तमामु जेको मूवमेंट आहे उहा तमामु रिस्ट्रिक्टेड आहे। त पीपल्स पार्टी तव्हां हिन महिल ताईं को बि अहिड़ो वॾो जलसो न कयो आहे। मियाँ साहब जे बिहाफ ते शहबाज शरीफ कोयटा बि वियो हिन हफ़्ते ऐं कराची बि पहुतो। बिल्कुलु। त हिकिड़ो सिक्योरिटी तमामु वॾो इशू आहे ऐं ॿियो मथां तालिबान तव्हां ॾिसो त जंहिं तरीक़े सां MQM पीपल्स पार्टी ऐं ANP खे टारगेट बणाइण जो ऐलान कयो आहे ऐं ख़ुदि ANP त हिन महिल ताईं मां सम्झां थो हुननि जा 800 जे लॻभॻि कारकुन ऐं अॻुवान क़तल थी चुका आहिनि इन्हनि 5 सालनि में तालिबान जे हमलनि में। ऐं रिसेंटली बि तव्हां ॾिठो जेको आहे ग़ुलाम मोहम्मद बिलोर ते उन ते हमिलो थियो, उनखां अॻु में असफंदयार वली जी जेको बिहाफ ते कंपेन पियो हलाए 4 सदा में ऐं उन ते हमिलो थियो, असफंदयार वली पाण निकिरी न पियो सघे। त तमामु असफंदयार त 2 ॾींहं फरमायो आहे त जेकॾहिं हाणे आईंदा मुंहिंजे कंहिं बि कारकुन ते हमिलो थियो क़तल थियो त मां दावा पाकिस्तानी इलेक्शन कमीशन ऐं इदारनि ते कराईंदुसि। उहो सही आहे। इन जे करे त इहे ख़बरूं आयूं त इलेक्शन कमीशन चयो आहे त इन्हनि खे गैर ज़रूरी प्रोटोकॉल न ॾिनो वञे ऐं उनखां पोइ इलेक्शन कमीशन इहा वज़ाहत बि कई त हुननि कंहिं बि अॻुवान जी सिक्योरिटी वापसि करण जे लाइ को हुकुम न ॾिनो आहे, न का हिदायत कई आहे ऐं बल्कि हुननि चयो आहे त असां हुकूमत खे इहा हिदायत था कयूं त जंहिंखे सिक्योरिटी थ्रेट जे हवाले सां जेतिरी सिक्योरिटी घुर्बल आहे उहा मिलणु घुरिजे। इहा ॻाल्हि बिलोर साहब बि कई त भई जेकॾहिं उन्हनि जो कंहिं बि पेशावर में ANP जेका सभु केयरटेकर गवर्नमेंट आहे उन्हनि ख़ुदि कुल जमाती कॉन्फ्रेंस कराई आहे सिक्योरिटी जे मामलनि ते ऐं हुननि रीअफर्म कयो आहे त असां अहिड़े क़िस्म जा ऑर्डर्स न आहिनि ॾिना, बल्कि असीं इंश्योर कंदासीं। पर उहो जेको तज़ाद आहे पॉलिटिकल पार्टीज़ जी शिकायत वञे थी वधंदी ऐं मथां इलेक्शन कमीशन खां वधीक हीउ जेको अदलिया वारो मामिलो आहे उहो बि काफ़ी हुन ते बार आहे त केयरटेकर गवर्नमेंट तव्हां सम्झो नथा त हर जाइ ते प्रेशर में आहे। डेफिनेटली ॾिसो न, केयरटेकर गवर्नमेंट जी हिकिड़ो त तमामु घटि मुदत जे लाइ हुकूमत आहे। हीअ सम्झा थो मुख़्तसर तरीन जेके केयरटेकर्स पाकिस्तान में रहियूं आहिनि उन में हीअ गवर्नमेंट आहे। जेको कॉन्स्टिट्यूशनल तरीक़ेकार हुयो त भई हिकिड़ो मुतफ़िक़ा निगरान वज़ीर आज़म 20 तरमीम खां पोइ उन जे करे जेको आहे इहो इंगाए मामले खे जेको आहे इन मंज़िल ते आंदो जो 2 महीना बि बमुश्किल जेको आहे हीअ हुकूमत जेका हूंदी त उन जे करे हिकिड़ो त हिननि खे टाइम न हूंदो आहे निगरान गवर्नमेंट खे ऐं ॿियो इन में ब्यूरोक्रेसी बि ॾिसंदी आहे त बाबा हे को आया आहिनि शॉर्ट पीरियड जे लाइ, उन्हनि जे डायरेक्टिव्स खे न मञींदा आहिनि। तव्हां ॾिठो महदूद हूंदो आहे ऐं डेफिनेटली इंटीरियर मिनिस्टर जेको निगरान आहे उहो अचण सां ई कंट्रावर्शियल थी वियो, ऐलान कयईं त साईं मुंहिंजो फलाणो ऑफिसर ॻाल्हि नथो मञे जेके ट्रांसफर पोस्टिंग जे हवाले सां। त ब्यूरोक्रेसी जो इन में तमामु घणो रोल आहे त उन शइ ते जेको आहे फोकस करणु घुरिजे ऐं उन ते एक्शन बि खणणु घुरिजे निगरान गवर्नमेंट खे। ईअं चुप करे न वेही रहणु घुरिजे, जेकॾहिं कोन ऑफिसर उन्हनि खे नथो ओबलाइज करे त उनखे फ़ौरन हटाए छॾनि ऐं उन ते उन्हनि खे एक्शन खणणो पवंदो। बाक़ी डेफिनेटली कि इहा हिननि जे वस खां ॿाहिरि तव्हां नथा सम्झो त इहा निगरान हुकूमत ते सदर ज़रदारी जी ख़ुदि अदम इत्मीनान थो ज़ाहिर करे त अॼु हुन ख़ुदि टेलीफोन करे चीफ इलेक्शन कमिश्नर खे पाण चयो आहे त जेको इंतिखाबी उम्मीदवारनि जे बारे में शिकायतूं आहिनि हुननि जी जेके शिकायतूं आहिनि त सिक्योरिटी कोन थी प्रोवाइड थिए त मतिलबु इहो तव्हां सम्झो कोन पियो त हिकिड़े तरफ़ इलेक्शन कमीशन आहे, हिकिड़े तरफ़ केयरटेकर गवर्नमेंट आहे, मथां सुप्रीम कोर्ट आहे, त इहो हिकिड़ो ट्रायंगल जे अंदरि का ख़बर कोन थी पए पावर हिन वक़्तु आहे किथे ऐं चइजे कंहिंखे जेको सिक्योरिटी प्रोवाइड करे ॾे। बिल्कुलु सही था चओ। गवर्नमेंट त हिकिड़े क़िस्म जी ॼण पोस्ट ऑफिस थी लॻे निगरान गवर्नमेंट ऐं असल पावर जेको आहे उहो इंजॉय पे करे जुडिशरी ऐं ॿिए नंबर ते इलेक्शन कमीशन बि असर्ट कयो आहे पंहिंजी अथॉरिटी ऐं पहिरियों दफ़ो पाकिस्तान में इलेक्शन कमीशन खे बि बाअख्तियार बणायो वियो आहे, हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल कवर उनखे ॾिनो वियो आहे।
पर जॾहिं तव्हां ॾिठो त नॉमिनेशन पेपर जे हवाले सां हुननि सदर जी मंज़ूरी खां सवाइ उहो जारी करे छॾियो ऐं हिकिड़ी ख़ामख़ा जी कंट्रावर्सी हिकिड़ी पैदा कई ऐं इहो तासर ॾियण जी कोशिशि कई त हू शायदि वधीक आज़ादी रखनि था मथां आहिनि या उन्हनि खे अख़्तियार आहे या उहो फुल अथॉरिटी आहे त तव्हां जेको आइन में इलेक्शन शफ़ाफ़ बनाइण जो आर्टिकल आहे उन जी बेसिस ते तव्हां सभिनी इदारनि जा जेको आहे त अख़्तियार वतो फबाईंदा इहा बि ग़लति ॻाल्हि आहे त बहरहाल मां सम्झां थो त जंहिं तरीक़े सां हिन महिल सिचुएशन आहे तव्हां ॾिसो न त सिक्योरिटी जी जेतिरो क़दुरु तालुक आहे त इहो हिकिड़ो गुज़िरियल 10-12 सालनि खां जेको हिकिड़ो पूरी दहशतगर्दी त उनजो हिकिड़ो तसलसुल आहे त उन सॼे तसलसुल में 2 महीननि में छा कंदा ग़रीब जेके 5 सालनि में सिक्योरिटी न ॾेई सघिया नो डाउट की उन में इम्प्रूवमेंट आई जेके शुरू में जीअं बम धमाका हुया उन्हनि जी भेट में आख़िर में थोरा घटि थिया पर वरी बि उहो कंट्रोल त कोन करे सघिया हिन मुल्क जी बदकिस्मती इहा रही आहे त हाणे मौलाना फज़लुर रहमान हुजे या मियां नवाज़ शरीफ़ साहिब जी पार्टी हुजे उन जे बारे में इहो ओपन सीक्रेट आहे त हू दहशतगर्दी जे ख़ात्मे जे हवाले सां ईअं क्लियर कट मौक़िफ़ नथा रखनि जीअं ANP रखे थी ANP जो अॼु बि इहो गिला आहे त सिर्फ़ु ANP खे टारगेट थो कयो वञे ऐं ॿियूं धुरियूं जेके ख़ामोश आहिनि उहे बि हिकिड़ी मुजरमाणी गफ़लत आहे उन्हनि जी त उहे इन शइ खे ओपनली कंडेम नथा कनि सो अहिड़ी क़िस्म जी जेकॾहिं पॉलिसी हूंदी त डेफिनेटली के इम्प्रूवमेंट त मूंखे नथो अचे हिन मुल्क में वॉर ऑन टेरर खे दहशतगर्दीअ जे ख़िलाफ़ु पॉलिसी खे रियासती ओनरशिप खां अलावा पॉलिटिकल ओनरशिप अक्रॉस द बोर्ड जेसिताईं न मिलंदी तेसिताईं जेको आहे उहा इम्प्रूवमेंट मूंखे नथो लॻे त ईंदी त उहा अॼु सभु ख़ैर पंहिंजी जाइ ते पर तव्हां छा था सम्झो इस्लामाबाद में हिन वक़्तु कई तरह जा अफ़वाह आहिनि इलेक्शन जे हवाले सां ऐं जनरल मुशर्रफ वारे केस ऐं अॼोके हिन सॼे मामले ड्रामाई तब्दीलियुनि त उन में अञा वधीक हवा विधी आहे त तव्हां सम्झो पिया त जीअं मोहतरमा जी शहादत थी 2007 जे अंदरि इलेक्शन खां चंद ॾींहं अॻु त हीअ 2013 जी इलेक्शन में हाणे कोई कुझु ॾींहं रहिया आहिनि 3 हफ़्ता बल्कि त उन में सम्झो पिया त को अहिड़ो अपसेट थी सघे थो जंहिंजे करे इलेक्शन जो सॼो अमल जेको आहे उहो सॼो सॼो सबूताज थिए ॾिसो हाणे ज़ाहिर आहे उहो को असां नजूमी त न आहियूं बहरहाल पॉलिटिकली पाकिस्तान जहिड़े क़िस्म जो मुल्क आहे उन में कंहिं बि लम्हे कुझु बि थी सघे थो जीअं पाण ॻाल्हायूं था थोरी देरि खां पोइ कुझु बि थी सघे थो त पाकिस्तान आहे ऐं जनरल मुशर्रफ जे हवाले सां जेको केस आहे उन हवाले सां जेके उन कॉन्टेक्स्ट में इलेक्शन जे मुलतवी थियण जा जेके अफ़वाहनि जी तव्हां ॻाल्हि कई त मां सम्झां थो त इन केस जो दाइरो जेकॾहिं वधे थो ऐं आर्मी जा सिटिंग जनरल त उन सूरत में पोइ हिकिड़ो ख़दशो वधीक मूंखे लॻे थो बाक़ी जेकॾहिं इहो सिर्फ़ु जनरल मुशर्रफ जे इर्द गिर्द इहो केस रहे थो त पोइ मूंखे नथो लॻे त को इलेक्शन मुलतवी थींदी हा को एॾो वॾो मिसहैप थिए थो को वॾो नेशनल लीडर को उन ते अटैक थिए थो या को अहिड़ी का सूरत हाल पैदा थिए थी ख़ुदा न ख़ास्ता त उन सूरत में कुझु अरसे जे लाइ मे बी जीअं मोहतरमा जे दौर में थियो जेको आहे शार्ट मियां साहब ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ॿई जेके मेन स्ट्रीम पार्टीज़ जा हेड्स आहिनि उहे हिन वक़्तु वरी कंहिं इंतिखाब मुहिम जे अंदरि न आहिनि उहे जीअं पाण शुरू में ॻाल्हायोसीं त हिन दफ़े चूंड मुहिम जो जेको आहे त उहो पैटर्न ई चेंज आहे हाणे सॼी तव्हांखे चूंड मुहिम हलाइणी पवंदी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया जे ज़रिए ऐं जलसा जुलूस वारो जेको आहे त उहो घटि अच्छा सभु टाइम थोरो महदूद आहे आख़िरी तव्हां छा था सम्झो त हीउ जनरल मुशर्रफ जो जेको एग्ज़िट प्लान आहे हाणे हीउ हिकु ट्रैप में त फासी वियो मुल्क जे अंदरि एम्बिशियस हो आयो हिते माहौल ॾिठसि अदालतुनि जो बि सियासी माहौल ॾिठसि अवामी रदमल बि ॾिठसि ऐं हाणे वरी मामिलो जी हर तरफ़ खां वञे थो उनजे ख़िलाफ़ु घेरो तंग थींदो तव्हां सम्झो पिया एग्ज़िट प्लान कहिड़ो थी सघे थो जो के सिहत जे बुनियाद ते जीअं हुन ऑलरेडी शरीफ़ ॿाहिरनि खे हिकिड़ो ग्राउंड प्रोवाइड कयो मुल्क मां हलिया विया ज़ाहिर आहे उहे बि त हुन वक़्तु जेलनि जे अंदरि आहे त को अहिड़ो ऑप्शन को अहिड़ो वर्कआउट थींदी नज़र तव्हांखे अचे पियो ॾिसो सॼो वरी अगेन मामिलो ईंदो अदालत ते छो त अदालत ई हुनजो एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में नालो विझरायो आहे कंहिं बि बुनियाद ते जेकॾहिं अदालत इजाज़त ॾिए थी ऐं उनखे तव्हां एग्ज़िट प्लान ॾिनो ऐं को उन ते एक्शन न खयो त सभु गंदा थींदा ऐं बिलख़ुसूस जुडिशरी जेको आहे उनजी साख खे तमामु वॾो धकु लॻंदो सो मां नथो सम्झां त को मुशर्रफ खे ईअं कोई एग्ज़िट ॾींदा नथा ॾियनि त जीअं मिस्र जे अंदरि हुस्नी मुबारक जो ट्रायल हले पियो तव्हां ॾिसो पिया त स्ट्रेचर ते खणी पिया अचनि कोर्ट जे अंदरि तव्हां सम्झो पिया जनरल मुशर्रफ सां अहिड़े तरह जी वारदात थींदी ईंदड़ ॾींहंनि में क्वाइट पॉसिबल पाकिस्तान जहिड़े मुल्क में कुझु बि पॉसिबल आहे ऐं उनखे तव्हां रूल आउट नथा करे सघो माना हिकिड़ी मशहूरु चवणी आहे त अमेरिका जी दोस्ती चङी न दुश्मनी चङी त जनरल मुशर्रफ खे दोस्ती बि महांगी पई हाणे शायदि दुश्मनी महांगी पवंदी ॾिसो दुनिया में जेका जदीद डिप्लोमेसी आहे उन में दोस्ती ऐं दुश्मनियूं जेके आहिनि उन्हनि जो बेस अॼुकल्ह जेको आहे उहो इकनॉमिक इंट्रस्ट आहे
उहो कोन्हे त को असांखे बसि यारी या संगत में निभाईंदासीं पोइ तव्हांखे पिया हमेशह कमु कढियो पंहिंजो उन्हनि जे लाइ प्राइस पे कई ऐं डेफिनेटली कि 9 साल जेको इक़्तिदार में 8 साल वेठो रहियो। जनरल साहब पोइ त हुननि जे लाइ ठीकु ठाक कमु कयो प्राइस पे कई हाणे मुंहिंजो ख़्यालु रिलेवेंट कोन्हे हुननि जे लाइ। बिल्कुलु 8 साल हुनखे इक़्तिदार बि त ॾिनो न, हुन कहिड़े बुनियाद ते वेही जेको आहे अख़्तियार हलायो पिए, सो उहो हुन पंहिंजी प्राइस वसूल कई। चलो एजाज़ साहब वॾी महिरबानी तव्हांजी अॼु स्टूडियो में अचण जी ऐं हीअं जनरल साहब जे हिन एपिसोड ते ऐं मुल्क जे अंदरि सिक्योरिटी सूरत हाल इलेक्शन जे हवाले सां तबसरो करण ते ऐं इंशाअल्लाह असीं तव्हांखे ईंदड़ प्रोग्राम में मदू कंदा रहंदासीं। नाज़रीन तव्हां एजाज़ साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। एजाज़ साहब जी मुल्की सियासत ऐं ख़ासि तौर ते सिंध जे कॉन्टेक्स्ट में तमामु घणी नज़र रही आहे ऐं के तारीफ़ जो मुहताज मूं सवेर बर्ज़ कयो त न रहियो आहे ऐं ख़ासि कली साहब बि ख़ुदि हुनजे लिखड़नि ते काफ़ी ॻाल्हायो। जेको एजाज़ साहब जो मौक़िफ़ आहे उहो इहो आहे त हिन वक़्तु जनरल साहब जे लाइ त हर तरफ़ खां घेरो तंग आहे, अदलिया जे लाइ ख़ुदि वॾो इम्तिहान हूंदो त हू हुनखे ईअं हितां मुल्क मां फ़रार थियणु या एग्ज़िट स्ट्रैटजी जेका हिन वक़्तु ॻाल्हाइजी रही आहे इस्लामाबाद में का ॾिए या न ॾिए। ऐं ॾिसिजे त हाणे जनरल साहब जो अंजाम बि साबिक़ मिस्री सदर हुस्नी मुबारक जहिड़ो थिए थो जेको इंतिहाई अमेरिका जे वेझो तसवर कयो वेंदो हो ऐं अॼुकल्ह स्ट्रेचर ते हुनखे खणी पिया अचनि, अदालतुनि जे अंदरि हुनजो केस पियो हले या उनखां अलावा ॿियो को मामिलो थिए थो इहो त वक़्तु ॿुधाईंदो। पर बहरहाल हिन वक़्तु लॻी ईअं रहियो आहे त जनरल साहब जेॾे वॾे तम तराक ऐं जेॾे वॾे जाओ जलाल सां आयो ओतिरे ई जाओ जलाल ऐं तम तराक सां हू पैकअप थी रहियो आहे। हाणे पैकअप थींदे थींदे केतिरो टाइम लॻे थो इहो त वक़्तु ॿुधाईंदो। सुभाणे असीं वरी के ॿिए प्रोग्राम में ॿिए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।